सिंध में दायरनि खे मुबैना तौर जाली डोमिसाइल जारी करण वारे मामले की जांच लाइ चीफ सेक्रेटरी पारां सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू काज़ी शाहिद परवेज़ की सरबराही में जोड़ियल 3 रुकनी जांच कमेटी अज डीसी ऑफिस लाड़काने पहुंची पंहिंजी जांच शुरू करे छड़ी है। उन सिलसिले में अज पहिरें ॾींहुं 3 रुकनी टीम डीसी ऑफिस पहुंची डोमिसाइल ब्रांच जो दौरो कंदे समूरे रिकॉर्ड जो मुआयनो करण बाद डोमिसाइल ब्रांच जो समूरो रिकॉर्ड पिण पंहिंजे कब्ज़े में वठी छॾियो आहे। जॾहिं त इन खां अलावा जांच टीम पारां डोमिसाइल ब्रांच जे समूरे अमले के तब्दील करे संदन जाइ ते कमिश्नर ऑफिस जे अमले के मुक़रर करण जो फ़ैसिलो पिण कयो वियो। उन मौके ते जांच कमेटी जे अॻवान काज़ी शाहिद परवेज़ ऐं सेक्रेटरी सईद अहमद मंगणे जो मीडिया टॉक कंदे तोड़े सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 2 सालनि दौरान लाड़काने में 21,199 डोमिसाइल जारी कया विया आहिनि। इन मां 3 जाली जॾहिं त 250 अहिड़ा छकी डोमिसाइल साम्हूं आया आहिनि जिन जी जांच करे ॿीहर तस्दीक करण ज़रूरी आहे। हाँ, हिन वक्त असां 250 जेके केस कढिया आहिनि जिन खे तव्हां आम ज़बान में शकी चओ या असां कम अज़ कम उन्हनि खे चई सघूं था त ही उहे केस आहिनि जिन ते फर्दर कार्रवाई थियणु घुरिजे। तंहिं करे इन्हनि खे पोइ शकी जो नालो ॾियो या ॿियो नालो ॾियो उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। सुवाल इहो आहे त उन्हनि ते फर्दर छानबीन जी ज़रूरत आहे। उहा छानबीन हिन वक़्तु असां करे रहिया आहियूं। तव्हां दोस्तनि सां ॻाल्हायूं पिया, उन दौरान असांजी टीम जा सीनियर ऑफिसर्स कमु करे रहिया आहिनि, पर हाणे असांखे बि जीअं मोहलत मिलंदी त फर्दर कार्रवाई कंदासीं। बाक़ी फ़िलहालु तव्हां सम्झो त असांखे अॻिते वधण जे लाइ बहरहाल हिकिड़ो सुठो गस मिली वियो आहे। असां पंहिंजो कमु करियूं पिया, असां पंहिंजूं लिस्टूं आइडेंटिफाई करियूं पिया ऐं असां पर माण्हू जेकॾहिं मुतासिर थियल फ़रीक़ ईंदा त उहे असांखे पिन पॉइंटेडली ॿुधाईंदा। टाइम जी का क़ैद कोन्हे। को अॼु खां 10 साल अॻु में अगरि मुतासिर थियो आहे कंहिं जाली डोमिसाइल जे करे या हुन जो शक आहे त मतां ही जाली हुजे, अचे असांखे अची ॾे, असांजे टाइम जी का क़ैद कोन्हे। असां उन डोमिसाइल खे कढी उन जी वेरिफिकेशन करे वठंदासीं। डोमिसाइल्स आहिनि, उन जी रिकॉर्ड बि कुझु पिक कयो आहे। हाणे उन्हनि जी स्क्रूटनी हले थी ऐं उन स्क्रूटनी खां पोइ असां स्पॉट इंक्वायरी बि कंदासीं। केरु माण्हू किथे रहे थो, केतिरे अरसे खां रहे थो, वाक़ई हितां जो रहंदड़ आहे न आहे या टेम्पररी आयो हलियो हुयो, त इहे सभु पहलू ॾिसी पोइ ई असांखे नतीजे ते पहुचंदासीं त ही जेके कुझु केस असां रैंडम कढिया आहिनि जिन ते थोरो असांखे शक आहे, ज़रूरी न आहे त उहे कूड़ा हुजनि ऐं ज़रूरी न आहे त 100% सही हुजनि। त उहो तॾहिं थींदो जॾहिं सभु मरहला ते डॉक्यूमेंटेशन वेरिफिकेशन, स्पॉट वेरिफिकेशन या का अहिड़ी ॿी का इंफॉर्मेशन मिले थी त उन बेसिस ते असां पोइ या कुछ डॉक्यूमेंट्स कुछ महकमनि खां वेरीफाई कराइणा पवंदा। जंहिं बाद लाड़काने जे डीसी ऑफिस में जांच टीम जे सरबराह काज़ी शाहिद परवेज़ की सरबराही में ख़ुसूसी इजलास पिण थियो जिते जांच टीम के मेंबरनि खे ख़ुसूसी ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौके ते जांच टीम कमेटी के सरबराह काज़ी शाहिद परवेज़ ॻाल्हाईंदे वधीक चयो त जाली डोमिसाइल वारो मामलो इंतहाई संजीदा है, जंहिं ते सिंध हुकूमत संजीदगी जो मुज़ाहिरो कंदे ख़ुसूसी जांच टीम जोड़ी है। तंहिं करे इन सिलसिले में कंहिं वटि बि का शिकायत या वटन को सबूत आहे त उहे ज़रूरु असां वटि पेश कनि त जीअं असीं अणदुरी ऐं शफ़ाफ़ जांच मुकमल करे सिंध हुकूमत वटि पेश करे सघूं। कैमरा टीम जावेद जंजूटा ऐं मुनवर भुट्टो सां गॾु अली गुरामाणी, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।